हेलो दोस्तों, मां आहियां जो दोस्त फरहान जमाली। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सिंधी एक्सप्रेस। दोस्तों, अॼु ॻाल्हि कंदासीं सिंध जी नामियारे फ़नकारा निगमा नाज़ जे बारे में। हिकु अहम ख़बर अवां सां शेयर कंदो हलां त नाले वारी गुलकारा निगमा नाज़ जी अचानक तबियत ख़राबु थियणु लॻी, जंहिंखे लाड़काणे जी अस्पताल में दाख़िल कयो वियो। दोस्तों, माते जी तकलीफ़ थियण सबबु निगमा नाज़ जो ऑपरेशन कयो वियो त उहे ॿ ॻाल्हियूं गर्दिश कनि पियूं त निगमा नाज़ ज़हर पीतो आहे। दोस्तों, अञा ताईं उन ॻाल्हि जी पकी ख़बर या तस्दीक न थी आहे त आख़िर निगमा नाज़ खे छा थियो आहे। इहा तस्दीक शुदा ख़बर आहे त लाड़काणे जे हिकु निजी अस्पताल में ऑपरेशन थियो आहे। ज़रियनि खां ख़बर पई आहे त निगमा नाज़ जी तबियत में अञा सुधारो न अची सघियो आहे। व्यूअर्स, निगमा नाज़ जी सभिनी चाहींदड़ खे दुआ जी अपील थी कजे त हू निगमा नाज़ जी सिहतयाबी लाइ दुआ करनि। उमेद आहे त अव्हां खे हीअ वीडियो पसंदि आई हूंदी ऐं असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा।